अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। जमियत उलमा इस्लाम ज़िले ठठ जे अॻुवाण जा 29 अगस्त ते कराची में थींदे PDM जे इस्तेहकाम पाकिस्तान हक़ूक़ सिंध जे हवाले सां थींदड़ जलसे लाइ ज़िले ठठ जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जा दौरा कया विया। इन ई मौक़े ते दाबेची प्रेस क्लब जे साफ़ियत सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ तौर सिंध हुकूमत घाटे तोड़ महांगाई करे माण्हुनि खे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर कयो आहे। ॿिए पासे सिंध हुकूमत कोरोना जे आड़ वठी करे सिंधी जी तालीम दर्सगाहूं बंदि करे सिंधी जे शौर खे तबाह करण जी साज़िश कई पई वञे, जेको क़ाबिल मज़म्मत जो अमल आहे। कंहिं बि सूरत में सिंधी माण्हुनि सां डंडे जे ज़ोर ते थींदड़ ज़्यादतियूं बर्दाश्त न कबियूं। इन्हनि ज़्यादतियुनि ख़िलाफ़ PDM पारां 29 अगस्त ते कराची में मुज़ाहिरे क़ाइद अॻियां लखनि जी तइदाद में माण्हू गॾु करे तारीख़ी जलसो कयो वेंदो, जंहिंखां पोइ बि हुकुमरान जे कन ते जोब नसीरी त सॼे मुल्क अंदरि वफ़ाक़ तौर सिंध हुकूमत ख़िलाफ़ अणिनालियल मुद्दे ताईं इतिहादी धरणा हंया वेंदा। इन मौक़े ते शकील चांडी, अब्दुल वहाब बलोच, सईद रहमान ऐं ॿिया मौजूद हुआ। को बि मुल्क तइलीम खां सवाइ ऐं इक़्तिसादी ऐं मुआशी मज़बूती ऐं इस्तेहकाम खां सवाइ तरक़ी नथो करे सघे। लेकिन हिते हथ वठी करे कोरोना जे आड़ में असांजी तमामु मईशत खे तबाह बर्बाद कयो वियो आहे, असांजी तालीम खे तबाह बर्बाद कयो वियो आहे। रिपोर्ट शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।